तां चकी ते अटो एतिरो नथियूं पी सघनि ऐं जंडा बि एतिरो गॾा अन पी मोकल उठ वठूं छा उठ वठूं त वॾो जंडा बणायूं पोइ अधु मणिया केतिरो जंडा में अन कणिक विझूं पोइ उठ चओ साहबा साईं जन हा पुट आख़िरी बार बसि उठ वठी आ हाजी आसन उठ वठी आयो छाजे लाइ अरे जंडा हलाए जो अटो अन जो अटो पीए पोइ नंगर हूंदा आहिनि दरिया जी मिसल चओ गाजनि जा नंगर कॾहिं दरिया जी मौजां कॾहिं पाणी तरे में वरी साल ब साल थियो नंगर में कमी अची वई काथे सागवा जे आसान आयो साईं नंगर में कमी अची वई आहे जमात तमामु घणी आहे साईं ॿ टे टे देगा थियूं लहनि हाणे छा कयूं पोइ साईं हल जी बार मां उठ विकिणो छा इहो जेको जंडा वहंदो हो उठ विकिणो पोइ उहे जेके पैसा थियनि अन्न वठी अचो त जमात ढो ते कुझु न कुझु खाए पीए अरे आराम सां वेह हाजी आसन वायो थोरो बिरोही हुयो बिरोही उठ वठते हाओ ठीक कहिड़ो जेको नंगर में साईं हाले जी वारा अंदर वेठा मस्जिद रे तवज्जो मां ॻाल्हि कंदो आहियां गारंटी सां पोइ बिरोही आयो अब उठी हुआ कीमत थी वई पैसा वरिता हाजी आसन उठ का उठ साईं हाले जी शरीर में लायल जूं लोलियूं ॿुधूं ही जॾा वहंदो त फ़क़ीरनि जो हुंगारो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जानवर बि मस्त थी वेंदा आहिनि उठ ॿुधियूं हाले जी में हथ मथे कर जो अल्लाह जे ज़िक्र जा आवाज़ उठ वञे ई न कंहिंसां कंहिंसां बुरोई बि मस्ती में ठा ठा ज़ब्ता ॿुधा साईं हाले जी उठ रंभा पियो करे उथी बीठा हमादुल्ला साईं अबाए उठ छो तो रंभा करे साईं हाजी आसन चयो साईं उठ विकिणो त दे उठ बिरोही सां नथो वञे हाणे उन्ही जो उठ जो मालिक बिरोही आहे हुनखे मंघा थो हणे ओड़े बिरोही खे न मारेसि न हमादुल्ला पाण थो अचां हे वो जठ में क़ुर आहे हमादुल्ला पाण आयो उठ के हथड़ो फेरियऊं उछड़ा अजायो मार न खा असां तोखे विकिणियूं हाणे तुंहिंजो मालिक बिरोही थी अजायो मार न खा मालिक सां वञ उठी तके हल जी वारे साईं ॾे अखियुनि खां पाणी हाणे रवानो थी पियो अल्लाह जे वली जी करामत पर हक़ आहे बेशक कुझु वक़्तु गुज़रियो चओ पर वेकी मिंट हाणे तो कुझु वक़्तु अॻे हूंदियूं बैलगाॾियूं छा हूंदियूं हिकिड़ो फ़क़ीर आयो हाले शरीफ़ साईं मां ख़रात कयां थो ओ साईं हमादुल्ला मां तव्हांजो मुरीद आहियां बैलगाॾी काए आयो आहियां महिरबानी करो अब्दुल हमीद फ़क़ीर नांगरी बि हले तव्हां बि हलो हे 2-3 मील ॻोठा जाओ पुटु बैलगाॾी अची वई साईं हल जे वारा अॻो वेठा हाणे हो दावती दाननि खे हलाए पियो फ़क़ीर अब्दुल हमीद पोयूं ॿिया बि फ़क़ीर पोयूं अॻो हुयो झंग छा हो उठ पिया चरनि झंग हुयो बूटा कंडा बगुरा उठ उहो उठ बि चरे पियो अथो यादि पर ईअं जो बैलगाॾी अॻिते वई ऐं उठ जी नज़र पई से हमादुल्ला ते ये चओ ताक उठ भॻो बैलगाॾी जे पोयूं फ़क़ीरनि जो थी उठ छितो झंग जो उठा ईअं नचंदो थो अचे रबंदो थो अचे पंहिंजे के लहूं गाॾी खाऊं हमादुल्ला तकियो चई पुट वेड़ा न थियो उठ उठ नंगर वारो आहे मां हमादुल्ला खे सुञातो अथसि बैलगाॾी वारा बैलगाॾी रोक उठ मां खां मिलण थो अचे साईं जन उन्ही अॻो वेठा वरी धुरी पासे वेठा उठजी आयो हीअं अची चपड़ा रखियईं धुरी ते साईं जॻियूं साईं हथ पेरसि उछड़ा नंगर वारो आहे
واقع سنیا تو تھی حماد اللہ مایا سکلا تھئی ہانے ونی اٹھن چر ونی ماں دعوت تے ویندو پیو کاتھوں مارو خلیل احمد کاتھوں مارو سائیں محمد اسد کاڈو مارو بید وارو سائیں کاڈو مارو حماد اللہ سائیں اٹھن بھی ان کے سنیا تو ہکڑو مولود بدھائیں سائیں ناراض نہ تھے اللہ دی تعریف کر اللہ دی تعریف کر